नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ लुणखाण में डायमंड इंग्लिश पब्लिक स्कूल लुणखाण पारां बरे सगीर जे तहरीक जे बानी आज़ादी जो आशिक शहीद पीर सब्तुल्ला शाह राशिदी उर्फ सूर्य बादशाह जी 38वीं वरसी जे मौके ते शहीद सूर्य बादशाह के भेटा पेश करण जे सिलसिले में एक शानदार तकरीब रखी वई है, जंहिंजी सदारत मुफ्ती इनायतुल्लाह कीरियो कई। वरसी तकरीब में सवें माण्हू शिरकत कई है। वरसी तकरीब के खिताब कंदे मुफ्ती इनायतुल्लाह कीरियो चयो त शहीद सूर्य बादशाह आज़ादी जो आशिक हो। शहीद सूर्य बादशाह आज़ादी जे इश्क में जान ॾेई पाण सदाई जे लाइ अमर थी वियो आहे। वरसी के खिताब कंदे मीर मोहम्मद निज़ामानी सईद गुलाम शाह होत खान कीरियो चयो आहे त शहीद सूर्य बादशाह पारां शुरू कयल हुर तहरीक बाबति तहक़ीक़ जी अञा बि घणी कम जी ज़रूरत आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद सूर्य बादशाह जी मलफूज़ात खे निसाब में शामिल कयो वञे। हिननि जमायत जे भूतारनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त करोड़नि जूं गाॾियूं रखण वारा गाॾियुनि खे को नुक़सान थींदो आहे त लखे रुपया ख़र्च कनि पर शहीद सूर्य बादशाह जी वरसी मल्हाइण जे लाइ या हुन जे नाले ते इदारो जोड़ण जे लाइ तयार न आहिनि। हाणे शहीद सूर्य बादशाह जा धारिया बि धणी थी कमाइण चाहिनि था। अहिड़नि खां जमायत जा माण्हू पाण बचाइनि। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद सूर्य बादशाह जी वरसी जे मौके ते आम मोकल कई वञे, जॾहिं त आयल महिमान जे मान में आजियाणो ॾींदे मोहम्मद खान भइयो आयल महिमान जा थोरा मञीदे चयो आहे त शहीद क़ौम जो सरमायो हूंदा आहिनि। अहिड़ा प्रोग्राम करण जो मक़सद नए नस्ल खे आज़ादी जी सूरमनि बाबति ॼाण ॾियणु आहे, जीअं इहे हिननि जे नक्शे कदम ते हली मंज़िल ते पहुचनि। जॾहिं त अमीर बख्श राजड़, साबिर अली शाह, उमर फ़कीर गुलशेर ऐं ॿियनि नातूं पढ़े दादूं वतियूं, जॾहिं त कंपेयरिंग जा फ़र्ज़ मोहम्मद यूसुफ कीरियो अदा कया। हिंदो सिंध ते जॾहिं अंग्रेज़ क़ाबिज़ थियो हुयो, जॾहिं आख़िरी सिंध हुयो जेको अंग्रेज़ बरे सगीर में सभ खां आख़िर में फ़तह कयो, उन जी वजह सिर्फ़ु पीर साईं सूर्य बादशाह ई हुया। त 1856 खां पोइ मुफ़क्कर आज़म अल्लामा इक़बाल मुख़्तलिफ़ ख़ानकाहनि खे चैलेंज ॾिनो त अदा कर निकल कर ख़ानकाहों से अदा कर रस्म शबीरी। त वाहिद पीर साईं सूर्य बादशाह ई हुआ जंहिं 12 साल जी उमिरि खां उहा रस्म शबीरी अदा कई ऐं पाकिस्तान हिंदो सिंध जे लाइ हिकु अज़ीम क़ुर्बानी ॾिनी। त उन अज़ीम क़ुर्बानी जे लाइ असां सभु हिते गॾु थिया आहियूं। असां हिते लुणखाण में प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं त असां शहीदनि जी क़ुर्बानीनि खे ख़राज तहसीन पेश कयूं ऐं पीर साईं सूर्य बादशाह जे फ़िक्र खे आम कयूं। सुर्ख सलाम पेश कयां थो। इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह पाकिस्तान जो हीरो हो, जंहिं न सिर्फ़ु इस्लाम जे लाइ पर हिन वतन लाइ हिन धरती लाइ क़ुर्बानी ॾिनी। हुन अंग्रेज़ जी आछ न मञी, हुन पंहिंजे मुल्क पंहिंजे इस्लाम खे बचाइण जे लाइ शहादत वतन या कफ़न आज़ादी या शहादत जो नारो हणी ऐं हुनखे 1943 ईस्वी ते फांसी ते चाढ़ियो वियो। असां इमाम इनकलाब खे सलाम पेश कयूं था हुनजी क़ुर्बानीनि खे। इमाम इनकलाब जो 78 यौम शहादत जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असीं फ़ख़ुरु महसूसु कयूं था पंहिंजे इमाम इनकलाब ते, जंहिं पंहिंजो अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई हिन मुल्क जे लाइ, हिन असांजे खिते जे लाइ, ॾखिण एशिया जे लाइ पंहिंजो अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंजे सदके अॼु असां अहिड़ा प्रोग्राम अज़ीम शान प्रोग्राम थिया आहिनि जिन में असांजे ईंदड़ नसुल खे उन अज़ीम सूर्य बादशाह जे क़ुर्बानीनि खां यादि ताज़ा करण जे लाइ असां गॾु थिया आहियूं। असां सुर्ख सलाम पेश कयूं था उन अज़ीम सूर्य जे जान निसार हुर मुजाहिदनि शहीदनि खे अॼु इन जे ॾियारे में असां हीउ ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सूर्य बादशाह खे भेटा पेश करण लाइ हिते असां गॾु थिया आहियूं। संदन जेको बि पैगाम आहे उहो असां नंढे नसुल खे ॿुधाइणु चाहियूं था। असांजे मुर्शदनि करीमनि जेको हिन वतन लाइ, वतन जे हदुनि लाइ, हिंद ऐं सिंध लाइ, बरसगीर लाइ, हिन पूरे एशिया जे लाइ, ग़रीबनि ऐं मिसकिन माण्हुनि जे लाइ जेको पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो, असां उन्हनि हुरनि गाज़ियुनि, हिते जे सर्वेचनि बहादुरनि सभिनी खे सुर्ख सलाम पेश कयूं था। ऐं इहो असांजो पैगाम सिर्फ़ु इन नंढे जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि खे पेश कयूं था त ईंदड़ नसुल जे लाइ तइलीम खे वधि खां वधि ध्यानु ॾियनि। हीअ तइलीम आहे जेको असांखे ज़िंदगी जो ॾीओ बर्पा करण में मददगार साबित थींदो। महिरबानी। जे योम शहादत ते ख़राज तहसीन पेश कयूं था, जंहिं 12 सालनि जी नंढी उमिरि में हिकु मुल्क जे लाइ क़ुर्बानी ॾिनी ऐं पाण जो नारो हुयो वतन या कफ़न आज़ादी या मौत। ऐं असां इहो पैगाम असांजे नौजवान नसुल खे ॾियूं था त जे इहे बि मुल्क लाइ क़ुर्बानी आहिनि। हज़रत शहीद सूर्य बादशाह क़द्दस अल्लाह ताला सिर अक़दस जिन जो 78 यौम शहादत जो ॾियारो तहलका खिपरो जी हुर जमात जे तावन सां मल्हाए रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं असांखे पंहिंजे हुरनि मंसूरनि शहीदनि ऐं गाज़ियुनि सूर्य जे सर्वेचनि ते बि नाज़ ऐं फ़ख़्रु आहे
जिन कुर्बानियूं ॾेई पूरे एशिया खंड जे लाइ हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो। त शहीद सूर्य बादशाह ऐं संद हुरनि मंसूरनि जी जेका हीअ कुर्बानी हुई इहा हिकु अहिड़ी कुर्बानी हुई जेका हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करबला जी यादि ताज़ी करे थी। ईअं खणी चइजे त हज़रत शहीद सूर्य बादशाह जिन जी कुर्बानी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करबला वारी कुर्बानी जो तसलसल आहे। असीं संदन मिशन खे संदन फ़िक्र खे इंशाअल्लाह अॻिते खणी हलंदासीं। तारीख़ में असां वरी वैसाखी थी जेके कुर्बानी सूर्य बादशाह रहमतुल्लाह जो उहे हिनखे पसे पर्दा अलाए ॿियो रंग ॾिना। ईअं हक़ीक़त ईअं आहे असांजो मक़सदु आहे जेको इस्लाम जे सरबलंदी पाकिस्तान जा जेको कमु कयो सूर्य बादशाह रहमतुल्लाह उन खे उजागर करना है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।